नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले खां ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेले लॻे ॾेरकी में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद ज़िले घोटकी तरफ़ां शहीद अबन शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि शहीद साथियुनि जी 24वीं वरसी ॾेरकी में वॾे अक़ीदे एहतराम सां मल्हाई वई है, जंहिंमें शहीद जे रूह खे ईसा ले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी पिणु कई वई है, जंहिंमें ज़िले उहिदेदारनि, तालके उहिदेदारनि, सिटी उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते ज़िले घोटकी जे अॻुवाण अली नवाज़, शेर मोहम्मद चाचड़, नज़ीर अहमद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं वचन था करियूं त मीर साहब जा छॾियल मिशन मोहतरमा गनवा भुट्टो जी अॻुवाणी में आख़िरी दम ताईं जदोजहद कंदा रहंदासीं। जिते ग़रीब आवाम खे तकलीफ़ थींदी उते शहीद भुट्टो जो हर कारकुन साथ ॾींदो। आख़िर में सभिनी उहिदेदारनि ऐं कारकुननि में नगर तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।